रियासत ऐं अवाम खे अहिड़े माण्हू जे फ़ैसिले ते नथा छॾे सघूं जेको केपी में दहशतगर्दी वापसि आणण जो अकेलो ज़िम्मेवार हुजे। डीजी ISPR जो ख़ारजनि जे सहूलियतकारनि खे चिथण जो ऐलान। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चयो आहे त केरु सम्झे थो संदसि सियासत रियासत खां मथां ई आहे त इहो क़बूल न आहे। हाणे स्टेटस को न हलंदो। सहूलियतकार पाण ख़ारजनि खे रियासत हवाले कनि या रियासत सां गॾिजी ख़ारजनि ख़िलाफ़ एक्शन जो हिसो थियनि। ॿी सूरत में ख़ारजनि ख़िलाफ़ रियासती एक्शन खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थी वञनि। दहशतगर्दी जे नासूर जूं पाणू पुटण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। हिकु सवाल जे जवाब में डीजी ISPR चयो त हर मसइले जो हल ॻाल्हियुनि में हुजे हा त माज़ी में जंगियूं न थियनि हा। जॾहिं भारत हमलो कयो त अवाम ईअं न चयो, ॿिए ॾींहुं ॻाल्हियूं कयूं। सभु भारत खे सख़्तु जवाबु ॾियण लाइ हिकु आवाज़ हुआ। अफ़गानिस्तान में मुफ़्ती नूर वली जे मारिजण बाबति सवाल जे जवाब में डीजी ISPR चयो त सबूत मौजूदु आहिनि त पाकिस्तान में दहशतगर्दी जा अॾा अफ़गानिस्तान में आहिनि। पाकिस्तान पंहिंजे अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ जेके क़दम ज़रूरी सम्झंदो उहे खयां वेंदा। ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िम्मेवारनि खे अफ़गानिस्तान खां सिक्योरिटी ज़मानत जी ख़ैरात न वठणु घुरिजे। ज़िम्मेवार पाण ज़िम्मेवारी खणनि ऐं अवाम जी हिफ़ाज़त कनि। ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दी पोयां सियासी ऐं ॾोहारियुनि जो गठजोड़ आहे। ॾोहारियुनि ऐं दहशतगर्दनि जे टेरर क्राइम गठजोड़ खे सियासी पुठभराई हासिल आहे। डीजी ISPR लेफ्टिनेंट अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त अफ़गान मुहाजिरनि खे वापसि न उमारण जो बयानियो किथां अची वियो। अहिड़ियूं गुमराह कंदड़ ॻाल्हियूं इन करे कयूं वेंदियूं आहिनि त सरहदुनि खां स्मगलिंग थींदी रहे ऐं हथियार अचनि। दहशतगर्दी अॼु बि इन करे मौजूदु आहे जो नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियो। क़ौम खे मुंझाए दहशतगर्दी जे मसइले ते सियासत कई वई। उन्हनि खे ॾिसो जेके चवनि था दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन न ॻाल्हियूं कयो, उहे काल्ह रियासत जा ज़िम्मेवार हुआ ऐं अॼु न आहिनि। उहे डायलॉग जूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे कंफ्यूज़ कनि था। ॿारनि जूं सिसियूं वढे फुटबॉल खेॾंदड़नि सां कीअं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। डीजी ISPR चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जे उबतड़ सिंध ऐं पंजाब में सियासी टेरर क्राइम गठजोड़ ऑपरेट न पियो करे, उते सिक्योरिटी इदारा कमु करे रहिया आहिनि। घरू वज़ीर पारां कराची में भतेखोरी जा वाक़िया संजीदा मामिलो करार। ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त वापारी बिरादरी सां सदाईं सहकार रहियो आहे। चाहियूं था त कारोबार वधे, माण्हुनि खे तंग करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। AIG कराची जावेद आलम ओडो चयो त सॼो साल रिपोर्ट थियल भतेखोरी जे 118 केसिस में 44 ज़ाती इख़्तिलाफ़नि जा हुआ। भतेखोर वसीउल्ला लाखो ऐं समत काठियावाड़ी ॿाहिरि वेही कराची में ख़ौफ़ जी फिज़ा पैदा कई। खेनि ॻेल्हे आणे कानून जे कटहरे में पेश कंदासीं। कराची पुलिस चीफ पारां शहर अंदरि स्ट्रीट क्राइम 28 ऐं गाॾियुनि जे फुर जे वाक़िअनि में 19% घटिताई जी दावा। ऑनलाइन जो नार्कोटिक्स सप्लाई करते हैं तकरीबन वो भी तकरीबन 65% के करीब इस तरह के लोग से जब हम इस तरह कार्रवाई करते हो तो शोर भी होता है और ये शोर को भी पाता है या चुप पे करता है। जब हम इस तरह की कार्रवाई करते हो तो शोर भी होता है और ये शोर को न पाता है या चुप पे। मनशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई ते गोड़ IG सिंध जो कंहिं ॾांहुं इशारो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि जे सवाल ते IG सिंध चयो त मनशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई कयूं था त गोड़ थिए थो। इहा सभिनी खे ख़बर आहे त गोड़ केरु कंदो आहे। कराची मां शहदाद कोट वासी खे क़त्ल करे डबल कैबिन काहे वेंदड़ गैंग जो जामशुरो भरिसां पुलिस सां मुक़ाबिलो। M9 मोटरवे वटि मुक़ाबले में गैंग जा 4 ॾोहारी मारिजी विया। DIG हैदराबाद मौजूदु फोरू कराची मां फुर थियल गाॾी काहे वञी रहिया हुआ त इतला ते कार्रवाई कई। हैदराबाद जामशुरो पुलिस जी गॾियल कार्रवाई दौरान मारिजी वियलनि में गैंग जो मुख्य किरदार हैदरो महर बि शामिल। जामशुरो पुलिस चयो आहे त कार लिफ्टिंग गैंग जा मारिजी वियल ॾोहारी कराची मां महांगियूं गाॾियूं फुर करे ॿियनि शहरनि में विकिरो कंदा हुआ। ॾोहारियुनि अॼु कराची में सुपर हाईवे वटि शहदाद कोट वासी अदनान मक्सी खे क़त्ल करण बाद संदसि गाॾी काहे विया हुआ। इस्लामाबाद में मज़हबी तंज़ीम जे एहतजाज जे ऐलान बाद सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। कलम 144 लागू। कंटेनर्स रखी दाख़िली रस्ता बंदि कया विया। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बि बंदि। फैज़ाबाद वटि पुलिस जी वादू नफ़री मुक़रर। वफ़ाक़ी घरू वज़ारत पारां PTA खे इस्लामाबाद में मोबाइल इंटरनेट सर्विस ईंदड़ हुकुम ताईं बंदि रखण जी हिदायत। रावलपिंडी जे अक्सर निजी तालीमी इदारनि में मोकल कई वई। पंजाब जे घरू खाते सूबे में 10 ॾींहंनि ताईं हथियारनि जे निवाह ऐं अवामी मेड़नि ते पाबंदी लॻाए छॾी। क़ौमी असैम्बली जे स्पीकर पारां मज़हबी जमात जे एहतजाज वारे सॾ ते हैरत जो इज़हार। इजलास में मेंबर्स पारां रस्तनि जी बंदिश ख़िलाफ़ शिकायत। PTI जे आमिर डोगर चयो त पंजाब जा समूरा MNAs परेशान आहिनि त घर कीअं वञनि। GT रोड ऐं मोटरवे बंदि आहिनि। स्पीकर अयाज़ सादिक चयो त ग़ज़ा मुआहिदे ते स्टेक होल्डर्स ऐं फ़लस्तीनी ख़ुशि आहिनि पर हिते कुझु माण्हू ख़ुशि न आहिनि ऐं एहतजाज करे रहिया आहिनि।
इन मामले खे ॾिसी रहिया आहियूं। ॿिए पासे रस्तनि जी बंदिश सबबि सेनेट में बि मेंबर्स जो अंग घटि रहियो। सेनेटर सैफुल्ला कोरम पूरो न हुजण जी निशानदही कई। इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी। कानून जे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो त मज़हबी जमात जे एहतजाज सबबि रस्ता बंदि आहिनि, उन करे घणा मेंबर पहुची न सघिया। अमन जो नोबेल इनाम वेनेज़ुएला जे नारी मारिया कोरेना मचाडो खे ॾिनो वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ख़्वाबु पूरो न थी सघियो। अमन नोबेल इनाम जे ऐलान जी तक़रीब नॉर्वे जे गादी वारे शहर ओस्लो में थी। कमेटी मारिया कोरेना खे वेनेज़ुएला में जमहूरियत खे हथी ॾियण ऐं आज़ाद इलेक्शन लाइ कोशिशुनि जे एतराफ़ में ॾिनो वियो। एवॉर्ड रस्मी तौर 10 डिसंबर ते मारिया कोरेना खे पेश कयो वेंदो। नोबेल अमन कमेटी तरफ़ां हलंदड़ साल 338 नामज़दगियुनि ते गौर कयो वियो। सदर ट्रंप बि शामिल हो। हलंदड़ साल बि ट्रंप इनाम हासिल करण में कामयाब न थी सघियो। औरंगज़ई हमले में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ जवाबी ऑपरेशन जारी। इंटेलिजेंस जी बुनियाद ते औरंगज़ई ज़िले जे इलाइक़े जमाल माया में ऑपरेशन फायरिंग जी नेवट दौरान 3 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारजी दहशतगर्द जहन्नुम भेड़ा। कामयाब ऑपरेशन दहशतगर्दनि जे नापाक हमले जो बदिलो आहिनि। दहशतगर्दनि जी मरकज़ी सहूलियतकारनि खे अंजाम ते पहुचायो वियो। इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा ऐं ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। पाक फ़ौज भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म ऐं साबित क़दम आहे। ॿ ॾींहं अॻु औरंगज़ई में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान लेफ्टिनेंट कर्नल ऐं सेकेंड कमांड मेजर समेत 11 जवान शहीद थी विया हुआ। सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 19 ख़ारजी दहशतगर्द मारिया विया हुआ। हथियाबंद फ़ौज भारतीय सरपरस्ती में थींदड़ ख़ारजनि जे नेटवर्क खे टोड़े क़ौम जो गार्ड फ़ख्र सां ऊचो करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां ख़ारजनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। सदर ज़रदारी चयो आहे त लेफ्टिनेंट कर्नल जुनैद तारिक, मेजर तैयब राहत ऐं ॿियनि शहीदनि जूं क़ुर्बानियूं क़ौम हमेशह यादि रखंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ मुसलसल कामयाबियूं असांजे अज़म जो अक्कासी कनि थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां बि कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। मोहसिन नक़वी चयो आहे त क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठी आहे। ख़ारजनि खे पाकिस्तान में लिकण न ॾींदासीं। तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी बयान रिकॉर्ड कराए छॾिया। अडियाला जेल जी ख़ासि अदालत में पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना 2 केस आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो। अदालत बानी ऐं संदसि घरवारी खे 29 सवालनि ते वधियल सवालनामो ॾिनो। पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी पंहिंजो बयानु अदालत में जमा कराए छॾियो। पीटीआई बानी पंहिंजे बयान में चयो आहे त हथ ठोकिया केस दाख़िल कया विया आहिनि। केस जो शाहिद इनामुल्ला ते एतमाद नथो करे सघिजे। बदनियती ते इनामुल्ला खे वज़ीर आज़म हाउस मां बरतरफ़ कयो वियो हो। इनामुल्ला जहांगीर तरीन जे सहूलियतकार तौरु कमु करे रहियो हो। बुशरा बीबी पंहिंजे बयान में चयो त शाहिद इनामुल्ला जे ज़रिए सईब अब्बासी खे घटि क़ीमत लॻाइण जो पैगाम ॾियण जो इल्ज़ाम दुरुस्त न आहे। रूल्स जी भञकड़ी कंदे हथ ठोकी रिपोर्ट जमा कराई वई। तोशाखाना 1 केस में शाहिदुल्ला ऐं सोएब अब्बासी वलगारी सीट जो किथे बि ज़िक्र न कयो वियो हो। पर्देदार औरत आहियां, कॾहिं कंहिं सियासी सरगर्मी में हिसो नाहे वरितो। ऐं सेक्रेटरी वर्कर्स वेलफेयर बोर्ड रफ़ीक कुरैशी जा गिरफ़्तारी वारंट जारी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मुश्ताक अहमद ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सेक्रेटरी वर्कर्स वेलफेयर बोर्ड रफ़ीक कुरैशी अदालत आरो पेश न थियो। अदालत सेक्रेटरी वर्कर्स वेलफेयर बोर्ड रफ़ीक कुरैशी जा ज़मानत जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे 14 अक्टूबर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। वकील आचर गबोल चयो त दरख़्वास्त गुज़ारनि खे मुस्तक़िल करण बदिरां नौकरियुनि मां बरतरफ़ करे बेरोज़गार कयो वियो आहे।